پڑھائیو ضرور ماں تو سوالہ سبق ॾियां थो وہ بابا مجھے لائے مقرر کیا تو کہ ثانیہ والی کلاس میں تو کہ آخری پارے جو تفسیر پڑھائیں رابعہ میں تو کہ ریاض الصالحین پڑھائیں اور ان زمانے کا وٹی پابندی کا پڑھائیں یہ خوش نصیب آئے ہوں سبق ساگی بھائی سبق پڑھا سے رابعہ میں ریاض الصالحین بھی بھاوٹ پڑھا سے ثانیہ میں عمل پانو پڑھا بھاوٹ موجا شاگرد کھوڑ عالم ہے سلور جوبلی تھی تو عابد اللہ کے حوالو ॾिनो چئے असां जी महिनत अलहमदुल्ला आई आहे त सऊदी अरब में बि कारखाना असां पैदा कयासीं मां चयो कहिड़ा कारखाना तव्हांजो हिते मुंहिंजो फार्म भरियो ज़रूरु कुबा में वियुसि मां उन महिल चए मां तुंहिंजो मिसाल ॾिनो मीनार पाकिस्तान ते असांजे दोस्त जेटी आया जा सऊदी अरब में बि आहिनि तव्हां वटि अॼु को पहुचो त मुंहिंजा शागिर्द मके पाक में इमामत करनि त शेख आहिनि मुंहिंजा खोड़ शागिर्द आलिम थी विया सही ॻाल्हि आहे भाऊ हाणे मां चई सघां थो मुंहिंजो शागिर्द मके में बि अथव मके में वाह वाह बख़्श शागिर्द हा असां सभु तव्हांजा शागिर्द हुआसीं सभु तव्हांजा शागिर्द आहिनि न आम माण्हुनि खे इहा ख़बर न आहे त मां मदरसे में मुदरिस थी आहियां न असांखे ख़बर आहे न आम माण्हुनि खे इहा ख़बर ख़ासि दोस्तनि खे ख़बर आहे या जेके मूं वटि पढ़िया आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त मां अलहमदुल्ला हर साल इहे ॿ सबक़ पढ़ाईंदो आहियां मुक़रर बाबा जी कुझु कॾहिं 8 ॾींहं पढ़ायां कॾहिं 15 ॾींहं पढ़ायां कॾहिं राति जो पढ़ायां कॾहिं ॾींहं जो पढ़ायां पढ़ाईंदो आहे